पनुआकिल भरपासी समेत कचेवार इलाइक़े में सिहत खाते ऐं PPHI जे फंडनि सहकार सां केतिरनि सालनि खां क़ाइम BHU मर्कज़ ऐं डिस्पेंसरियूं बंदि हुजण ते शहरनि जे एहतिजाज जो कंहिं बि नोटिस न वरितो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां पनुआकिल ऐं सखर में PPHI जे रीजनल डायरेक्टर आॾो एहतिजाज छिती नारेबाज़ी। रिपोर्ट मूजिबि पनुआकिल तालके में सिहत जी सहूलियत जी खोट ऐं सिंध हुकूमत PPHI पारां सरकारी NGOs तरफ़ां करोड़नि जी फंडिंग सां नाले मातर रज़ा ॻोठ सुमरा खॾहरी सांगी सिद्धूजा बाग पैज जोटांस मुबारकपुर नर्छ ऐं ॿिया केतिराई सिहत मर्कज़ डिस्पेंसरियूं BHU मर्कज़ लाॻीतो बंदि हुजण ऐं कुझु खुलियल सेंटरनि में दवाऊं डॉक्टर ऐं स्टाफ न हुजण ते पनुआकिल तालके जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि कफ़न पोश ग़ुलाम मुस्तफ़ा कलवड़ PTI अब्दुल गफ्फार कलवड़ अब्दुल फत्ताह सत्तार महर ह्यूमन राइट्स जे सदर मीर मोहम्मद सनेजो ऐं ॿियनि पारां सिहत खाते ऐं PPHI जे नाअहल रीजनल डायरेक्टर सखर ख़िलाफ़ पनुआकिल प्रेस क्लब ऐं सखर में रीजनल ऑफिसर जे ऑफिस आॾो केतिरनि ई माण्हुनि कफ़न पाए सख़्त एहतिजाज कंदे घुर कई आहे त नाअहल राशि सिफ़ारिशी डॉक्टरनि अमले खे हटाए बंदि पयल सिहत मर्कज़ खोलराए तालके पनुआकिल जी अवाम खे घुर्बल सिहत जूं सहूलियतूं मुहैया करे सिहत मर्कज़नि में करोड़नि जी करप्शन गुम करायल सरकारी सामान ऐं आलात जी जांच कराए सिहत खाते जे कारी रिढनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।